गढ़ यासीन पुलिस कार्रवाई दौरान 1.5 महीनो अॻु अगवा थियल मक़सूद लोलाई खे बाज़ियाब कराइण जी दावा कई आहे। पुलिस जो चवणु आहे त नौशहरो अबड़ो रोड ते हथियार बंदनि सां मुक़ाबले दौरान मुगवी खे बाज़ियाब करायो वियो। पुलिस मूजिबि बाज़ियाब थियल ॻोठ बडे जो रहवासी आहे, खेसि 1.5 महीनो अॻु अगवा कयो वियो। अमां खे आगाह करे रहिया आहियूं अहम ख़बर जे हवाले सां त गढ़ यासीन पुलिस कार्रवाई दौरान 1.5 महीनो अॻु अगवा थियल मक़सूद लोलाई खे बाज़ियाब करण जी दावा कई आहे। पुलिस जो चवणु आहे त नौशहरो अबड़ो रोड ते हथियार बंदनि सां मुक़ाबले दौरान मुगवी खे बाज़ियाब करायो। पुलिस मूजिबि बाज़ियाब थियल ॻोठ बडे जो रहवासी आहे, खेसि 1.5 महीनो अॻु अगवा कयो वियो हो। गढ़ यासीन पुलिस कार्रवाई दौरान 1.5 महीनो अॻु अगवा थियल मक़सूद लोलाई खे बाज़ियाब करण जी दावा कई आहे। पुलिस जो चवणु आहे त नौशहरो अबड़ो रोड ते हथियार बंदनि सां मुक़ाबले दौरान मुगवी खे बाज़ियाब करायो। पुलिस मूजिबि बाज़ियाब थियल ॻोठ बडे जो रहवासी आहे, खेसि 1.5 महीनो अॻु अगवा कयो वियो हो। तफ़सील मालूम कंदासीं। टेलीफोन ते मौजूदु आहे शफ़ीक महर। जी शफ़ीक, मक़सूद लोलाई खे बाज़ियाब करण जी दावा कई वई आहे, इन बाबति आगाह कजो। जी अब्दुल कयूम, तव्हांखे ॿुधायूं त गढ़ यासीन पुलिस नौशहरो अबड़ो रोड लॻे कार्रवाई करे 1.5 महीनो अॻु अगवा थियल मक़सूद लोलाई खे बाज़ियाब करे वरितो आहे। पुलिस जो चवणु आहे त राति जो गश्त दौरान नौशहरो अबड़ो रोड लाइ गश्त करे रहिया हुआसीं त साम्हूं हथियार बंदनि सां मुक़ाबिलो थियो ऐं बडो वासी रहवासी मक़सूद लोलाई जेको लोकल गवर्नमेंट जो मुलाज़िम आहे, जेको 1.5 महीनो अगवा थी वियो हो ऐं उनजी अगवा जी जेका FIR आहे वारसनि बडो थाणे ते दर्ज कराई हुई, जंहिंखे अॼु राति पुलिस जेको आहे सो बाज़ियाब कराए वारसनि खे इतलाह ॾिनो आहे। तव्हांखे ॿुधायूं त बडो जो रहवासी मक़सूद लोलाई रते देरे में लोकल गवर्नमेंट जो मुलाज़िम हुयो ऐं 1.5 महीने खां पुलिस जूं बाज़ियाबी लाइ जेके कार्रवायूं जारी हुयूं। ठीकु आहे शफ़ीक, तफ़सील ॾियण लाइ वॾी महिरबानी।